अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि कहिड़ो कंप्यूटर कोर्स तव्हांखे करणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां कंप्यूटर कोर्स करणु चाहियो था या कंप्यूटर में कंहिं बि क़िस्म जो को बि कोर्स करणु चाहियो था, उनखां पहिरीं हीअ वीडियो पूरी ज़रूरु ॾिसिजो। उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों, सब खां पहिरीं ॻाल्हि कंदा हलूं त काफ़ी सारा शागिर्द आहिनि, काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके कंप्यूटर में को न को कोर्स करणु चाहिनि था। कुझु ॾींहं अॻु मूंखां हिकिड़े दोस्त सलाह वरिती त मूंखे कंप्यूटर में कोर्स करिणो आहे, कंप्यूटर जो कोर्स करिणो आहे, कहिड़ो कोर्स करियां। आउं अॼु उनखे ऐं तव्हां सभिनी खे साॻी सलाह ॾींदुसि। सभ खां पहिरीं जेको तव्हांखे कोर्स करिणो आहे, तव्हां ज़हन में रखो तव्हांखे टाइपिंग कोर्स करिणो आहे। काफ़ी सारा दोस्त इहे चवंदा आहिनि। जॾहिं मूं हुनखां पुछियो त छा तुंहिंजी टाइपिंग स्पीड केतिरी आहे, त हुन चयो त आउं मिंट में तक़रीबन 50 खनि वर्ड्स लिखी वेंदो आहियां। चयो तमामु सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़े हथ सां मूं हुन सां मज़ाक़ कयो, मूं चयो जेकॾहिं तूं हिकिड़े हथ सां लिखे त तूं केतिरा अखर लिखी वेंदे मिंट में। चयो त तॾहिं को वॾी ॻाल्हि कोन्हे, 50 अखर ई लिखी वेंदुसि। ऐं सम्झी वियुसि त हू जंहिं हिसाब सां टाइपिंग करणु चाहे थो। असां वटि काफ़ी सारा अहिड़ा दोस्त आहिनि जेके ईअं साॻी ठोंगा हणी टाइपिंग कंदा आहिनि, ईअं ठिकरी 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 सॼो ॾींहुं। अहिड़ी टाइपिंग स्पीड मां को फ़ाइदो न आहे। सो फस्ट ऑफ ऑल तव्हांखे छा करणु घुरिजे, तव्हांखे केॾांहुं कंहिं सेंटर ते वञण जी ज़रूरत कोन्हे। तव्हांखे कंप्यूटर सेंटर या कंहिं ख़ासि वेबसाइट ते वञी कोर्स करण जी का ज़रूरत न आहे, न को पेड कोर्स ख़रीद करिणो आहे। तव्हांखे फस्ट ऑफ ऑल सभ खां पहिरीं हिकिड़ो कोर्स करिणो आहे जेको तव्हां पाण ई करे सघो था पंहिंजे कंप्यूटर में। उहो आहे टाइपिंग कोर्स। सो तव्हांखे सभ खां पहिरीं टाइपिंग मास्टर इंस्टॉल करिणो आहे। टाइपिंग मास्टर लिखी गूगल ते सर्च कयो, तव्हांखे हिकिड़ो सॉफ्टवेयर मिलंदो जंहिंजो महीनो ट्रायल वर्जन तव्हांखे फ्री में मिलंदो। उनखां पोइ तव्हां उनखे ख़रीद करे सघो था। सभ खां पहिरीं तव्हां उहो डाउनलोड कयो ऐं महीने अंदरि तव्हां पंहिंजी टाइपिंग स्पीड खे इम्प्रूव कयो। सही आहे। टाइपिंग जा कुझु रूल आहिनि, कुझु कानून क़ाइदा आहिनि। ॾिसणो मॉनिटर में आहे, मतिलबु त तव्हांजी जेका LCD आहे उन में ॾिसणो आहे ऐं ॿिन्ही हथनि सां टाइप करिणो आहे। सिर्फ़ु हिननि 4 आङुरियुनि सां अंगूठा जेके आहिनि स्पेस जे लाइ कम में ईंदा आहिनि। 4 आङुरियूं न थियूं, 4 आङुरियूं न थियूं, इन्हनि सां तव्हांखे टाइप करिणो आहे ऐं मुसलसल तव्हां टाइपिंग कंदा रहो। ऐं उनखां अलावा पोइ तव्हांखे प्रैक्टिस करणी आहे। सो तव्हां ऑफिस जा फाइल ठाहियो, सो तव्हां प्रैक्टिस बि कंदा रहो गॾोगॾु। उन सां तव्हांजी टाइपिंग स्पीड वधीक इम्प्रूव थींदी रहंदी। अॼु जी वीडियो नंढड़ी बसि ईअं ई ठाही आहे तव्हांखे ॿुधाइण जे लाइ त कंप्यूटर कोर्स, को बि कंप्यूटर कोर्स करण खां अॻु तव्हां वटि टाइपिंग स्पीड सुठी हुअणु ज़रूरी आहे। सो जेकॾहिं तव्हांजी टाइपिंग स्पीड सुठी न आहे त तव्हां कहिड़ो बि कोर्स कयो था, तव्हांजे यकीन ॼाणियो कंहिं कम में कोन ईंदो। का बि वॾी लैंग्वेज आहे, एंड्रॉयड डेवलपमेंट सिखणु चाहियो था, वेब डेवलपिंग सिखणु चाहियो था, सॉफ्टवेयर डेवलपिंग सिखणु चाहियो था, कुझु बि सिखणु चाहियो था न, तव्हांखे सभ खां पहिरीं हिकिड़ी शइ घुरिजे जेका आहे तव्हांजी टाइपिंग स्पीड। जेकॾहिं तव्हांजी टाइपिंग स्पीड कोन्हे या तव्हां ठोंगा हणी लिखो था त तव्हां काफ़ी परेशान थींदो। वॾो मसइलो आहे लिखणु। सही आहे। सो को बि कोर्स करण खां पहिरीं मेक श्योर तव्हांजी टाइपिंग स्पीड सुठी हुअणु घुरिजे। उनखां पोइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हांखे फ्री कोर्स, काफ़ी सारा फ्री कोर्स मिली वेंदा। किथे मिलंदा? तव्हांखे लिखणो आहे गूगल ते, गूगल फ्री कोर्सिस। तव्हांखे खोड़ सारा फ्री में गूगल कोर्स कराए थी। ठीकु आहे। सो उहे जेके कोर्स हूंदा आहिनि उहे तक़रीबन अंग्रेज़ी में हूंदा आहिनि। ऐं उनखां अलावा ॿियो बहितर तरीक़ो आहे फ्री में कोर्स करण जे लाइ, तव्हां यूट्यूब ते कंहिं बि कोर्स जो नालो लिखी सर्च करे अॻियां उर्दू लिखो, तव्हांखे उर्दूअ में खोड़ सारा कोर्सिस फ्री में मिली वेंदा। उहो पोइ बाद में करे वठिजो। ऐं जेकॾहिं तव्हांखे इदारे खां को कोर्स या सर्टिफिकेट वठणु चाहियो था तॾहिं बि तव्हां वठी सघो था, तॾहिं बि तव्हां कोर्स करे सघो था। बहरहाल मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो त सभ खां पहिरीं ऐं ज़रूरी कोर्स कहिड़ो आहे जेको तव्हांखे करणु घुरिजे। सो उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ियुनि वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। को बि सुवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। गुड बाय।